जैसा गड कायनात हो जे उनके जमाने जा दुख ही सूर छा कंदा। साजन खबर ना है तो खुदा के पंजे बंदन के तड़पाइण मां छा तो मिले। ये न चव कायनात, ये न चव। रब पाक पंजन बनन का जरूर इम्तिहान वठंदो है। तो छा असा उन जे इम्तिहान जे लायक आहियूं? हाँ कायनात, शुक्र है सब्र मालिक साईं के ॾाढो पसंद आहे। एक न एक ॾींहुं पंहिंजनि प्यारनि जे सदके असांजो दाहूं ज़रूर ॿुधंदो। इंशाअल्लाह असा एक न एक ॾींहुं पंहिंजी मंज़िल ज़रूर माणींदासीं। कायनात, मां अंधो माज़ूर आहियां, मुंहिंजे करे तूं पाण खे ॾुखनि में न विझ। त छा तुझी ॾुखनि खे मां पंहिंजो न सम्झां? न साजन न, तूं त मुंहिंजी ज़िंदगी आहीं। जिंदगी? कहिड़ी जिंदगी जंहिं ते पल बि भरोसो न आहे? कायनात, मां त पाणी जो फोटो आहियां, मां त बेवस ऐं लाचार आहियां, मोहताज आहियां। मूंखां त पंहिंजा बि नफ़रत था कनि। कायनात, कायनात, मुंहिंजो त हिते केर बि न आहे। ॼमण सामण अहिड़ी त सूरनि जी लोली ॾेई वई, पीउ जो प्यार बि नसीब न थियो। बीमारीअ बेनूर करे छॾियो। मूंसां त हींअर मौत बि साथ नथो ॾे। मूंखां त मुक़दर बि रुसी वियो आहे, मुक़दर बि रुसी वियो आहे, मुक़दर बि रुसी वियो। कायनात, मां पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार आहियां। अॼु तोखे छा थियो आहे साजन? अॼु तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? कायनात, कायनात, मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾे। हाँ, मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾे। मुंहिंजे करे तूं पाण खे ॾुखनि में न विझ। मूं मां तोखे का बि ख़ुशी न मिलंदी। हींअर त मुंहिंजी ज़िंदगी बि चंद लम्हनि जी महिमान आहे। ख़बर नाहे त ही दौलत जा पुजारी कहिड़े वक़्तु मुंहिंजे वजूद खे ख़तम करे छॾनि। तूं घबराए न, मां तो लाइ हर कुर्बानी ॾींदसि। मां उन्हनि ज़ालिमनि लाइ रुख जी दीवार बणबसि। न कायनात, न। साजन, आख़िर मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे जो तूं मूंखां बेज़ार थो थी? कायनात, मां तोखां किथे बेज़ार आहियां? मां त सिर्फ़ पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार आहियां। हाँ, मां पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार आहियां। साजन, तुझी अखियुनि में ॻोढ़ा? साजन, तूं एतिरो उदास छो आहीं? वॾा, तुंहिंजो भाउ गुलाब बेकसूर आहे, ॿुधारा इंसाफ़ कयो। तूं एतिरो मुतबर थी वियो आहीं जो असां सां का सलाह बि न? रेस वॾा, असां ग़रीबनि खे कहिड़ी ताक़त जो तव्हां एॾो मुतबर थियो? बसि ख़ुदारा असां सां इंसाफ़ कयो। अड़े बेवकूफ़, रतन कंहिं ॻाल्हि खे मने ई न। तुंहिंजो इहो ई ज़िद आहे, मूंखे एवज़ो वठी ॾियो, पोइ ख़ैरु कंदुसि। बसि मुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे, तूं रबन खे हेठिएं नंबरनि मां 20 एकड़ ज़मीन ॾे। बसि रेस वॾा, बसि। तूं बकवास बंदि कर। तोखे मुंहिंजे रूबरू अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे? तूं कारो आहीं, कारो। तोखे वधीक बक करण जी ज़रूरत कीअं थी? जे मां ॾोही हुजां, तव्हांजे दर ते मेड़ मिनतूं न करे अचां। त छाड़ रबन जी धी मुख़्तो मरी वई, उनजो लाश टुड़ियो। तूं वत मुछनि खे तेल हयूं घुमंदो, तोखे को चवण वारो न आहे। रेस वॾा, हथ सां क़तल कराए पोइ पंहिंजो ॾोह कंहिं बेकसूर मथां मड़े पाण खे राज आॾो साफ़ करणु एतिरो आसान न आहे। अरे तुंहिंजी इहा मजाल जो तूं मुंहिंजे अॻियां बुलंद आवाज़ में छो ॻाल्हाए?
वेस वॾा जॾहिं बि इनकलाब आयो आहे तारीख़ जी पहिरीं सिट ग़रीब जी रत सां लिखी वई आहे। अरे ख़ुदा तरसी थो कयां न त हिकिड़े फोन सां जेल में चकियूं पी पी मरी वेंदे। ज़ुल्म जी ज़िंदगीअ खां इज़त जो मौत भलो आहे। न खपनि तुंहिंजियूं महिरबानी। निकिरी वई था, मां चवां थो निकिरी वई था। ज़रूरु वेंदासीं। असां ग़रीबनी तव्हांखे साईं साईं करे मथे ते चाढ़े छॾियो आहे, तॾहिं त तव्हां पंहिंजो कानून असां ते था इस्तेमालु कयो। हाणे ईअं कॾहिं बि न थींदो। पत्थर जो जवाबु पत्थर आहे। उथो था वॾा, हल त हलूं। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम पुत्र। वे सुठो थियो पुत्र तूं अची वएं। मां पाण तुंहिंजो ई पियो इंतज़ार कयां। छो खैर त आहे न बाबा साईं? हाँ बाबा सब खैर आहे। बस सोचुम त ज़मीन तां चक्कर ॾियां, इन लाइ तूं अची वहीं त मां ज़मीन तां चक्कर ॾेई अचां। जीअं तव्हांजी मर्ज़ी बाबा साईं।
अस्सलामुअलैकुम दिलेर खान। वे गाजी खान, मूं तो तोखे आसमान ते पियो ॻोल्हियो, तूं मूंखे ज़मीन ते मिली वियो आहीं। दिलेर खान, जागंद रखिन सां ख़्वाब ॾिसण छॾे ॾे। सुठो अथई त मासूम मारूड़नि सां ज़ुल्म बंदि कर, ख़त्म कर इहे हथ जा ठहियल रवाज, बंदि कर इहे रीतू रस्मूं, ऐं बंदि कर इहो कारोकारी जो गलीज़ रवाज। तूं चाहीं थो त असां गैरत जो कमु छॾे ॾियूं? न गाजी खान न, मां गुलाब खे ज़िंदा न छॾी वञी। इन लाइ जो तूं रतन जी धीउ खे बेगुनाह माराए ऐं छहज़ोर जे ज़ुल्म खे लिकाइण थो चाहीं, पर इहो न विसार त तूं हिकु बेगुनाह न्याणी जो कातिल आहीं। तोखे ख़ुदा कॾहिं बि माफ़ कोन कंदो, पर अॼु मां तोखे माफ़ न कंदुसि। दिल खे बहलाइण लाइ सोच सुठी आहे दिलेर खान तुंहिंजी। तूं बि ख़्याली पुलाव खाइण छॾे ॾे, बहितर थी त चुपचाप हलियो वञ। जेसि ताईं तूं पंहिंजो फ़ैसिलो न बदिलाईंदे, तेसि ताईं मां तुंहिंजे आॾो अरड़ो बणिजी रहंदुसि, अरड़ो बणिजी रहंदुसि। गाजी खान, पंहिंजी औकात में रह, विथ खां वधण जी कोशिश न कर। तूं पहिरियां पाण खे ॾिस, कहिड़ो आहे तुंहिंजो? ॿुधाए, अञा केतिरा क़त्ल कई, केतिरनि माउरनि खां पुट जुदा कराईंदे, केतिरनि भेणुनि खां ॿाहिरि जुदा कंदे, ऐं केतिरनि वञनि खां उन्हनि जा वर जुदा कंदे। मां चवां थो त पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, न त इहा ज़बान ई सलामत न रहंदी। तूं बि आवाज़ खे झको करे ॻाल्हाए दिलेर खान, ऐं मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं तो आरे पुट मुंहिंजे ॻोठ ॾांहुं मेरी अखि खणी ॾिठो त शायदि मतां हुनजो लाश बि तो वटि न पहुचई। अञा कंहिं मां अहिड़ो पुटु पैदा ई न आहे कयो जेको शहज़ोर ॾे हथ वधाए, फिर ई सलामत न रहंदसि। ॼाओ बि आहे ऐं जवान बि थियो आहे, सिर्फ़ वक़्त जो इंतज़ार आहे, बस। उहो वक़्तु कॾहिं न ईंदो। ईंदो, ज़रूर ईंदो।
हेलो एहसान पुट वे पुट वे 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 बाबा ओचितो पुजी विया हो फोन करियो आ गाड़ी मोकिलियो आ बस बाबा फोन कया गाड़ी अचे हा तेस ताईं मां हिते पहुची वियुसि बाबा अदा साजन त ख़ुशि आहे न बिल्कुल डंडो लगो पियो आहे पर नज़र नथो अचे बस पुट अखियुनि खां वीचारो नाबीन जो आहे इन ख़ातिर ॿाहिरि घटि थो निकिरे चङो बाबा अंदरि हली मां हुन सां मिलां इहो अदा शहज़ोर नज़र नथो अचे बाबा उहो वीचारो त सॼो ॾींहुं ज़मीननि ते आहे ऐं वते थो ॻोठ जा फ़ैसिला कंदो इन जो मतिलब त अदा ज़मीननि सां दिलचस्पी रखे थो हा पुट मूं त हर बार लाहे छॾियो अथसि हाणे तव्हां हली आराम कयो बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं अरे ओ कमदार हुकुम सरकार ही ॾिस केरु आयो आहे सुभान अल्लाह बिस्मिल्लाह मुबारकू ईद मुबारकू हरू भरू ठहियो ठहियो हाणे ड्रैग छॾ सामान खण हल अंदर अचु रेसिडेंट आ कैसे आफरीदी जुल्म कर रहे हो भाई कहे दिखो रखो तो के तू केर मौला अली जो गुलाम गुलाम अली जिते जुल्म थींदो आहे उते उते गुलाम अली पहुची वेंदो आहे पर हिते तुंहिंजी यार ॾाई न हलंदी सुठो अथई तव्हां वापसि हलियो इज़राइल खे कंहिंखां बि इजाज़त वठण जी ज़रूरत नाहे हूंदी जेकॾहिं ज़िंदगीअ सां ज़रे जो बि प्यार त हितां चुपचाप हलियो वञ ज़िंदगी त मौत जी अमानत आहे जंहिंखे तूं कुझु बि नथो करे सघे बहितर अथई बंद कर यह जुल्म जी पटी बंद कर मासूम मारूड़ ते सितम वॾो आयो ही मज़लूमनि जो हमदर्द बणिजी पहिरियां पंहिंजो खेर घुर इहो ॿुधाए त तुंहिंजो लाश किथे मोकिलिया तूं पाण हिकु बेजान पुत्र जेको कंहिं मज़लूम जी हिक ई ठोकर सां पाश पाश थी वेंदो तुंहिंजी हिन तकरीर जो मूं ते को बि असरु कोन पवंदो तंहिं करे सुठो अथई त हितां निकिरी वञे न त ॿी सूरत में तुंहिंजो हितां लाश हूंदो तुंहिंजा ज़ुल्म सितम ऐं ॾाढ ॾिसी तुंहिंजे लाश खे कुल्हो ॾियण वारो को गांधी बि हूंदो अलाए मूंखे बि अफ़सोस थो थिए त जेकॾहिं मूं तोखे मारे छॾियो त तुंहिंजे कयल ज़ुल्मनि ऐं सितमनि खे ॾिसी शायदि को तुंहिंजो कुल्हे कान पर अफ़सोस जो मां तुंहिंजे हंधे खून सां पंहिंजा हथ तुंहिंजी ग़रीब करे मुंहिंजिन हदुनि में कंहिं मज़लूम सां ज़ुल्म न कजाए न त सिधो काटो सीने में
लगे थो त तुंहिंजी खट मूंखे खणणी पवंदी। मज़लूमन जो हमदर्द। जानू काफी मुद्दत खां तुंहिंजो इंतज़ार हो, न अचण जो सबबु ॿुधाए। मुतार जॾहिं खां पुलिस असां सां मुक़ाबिलो कयो आहे उन ॾींहं खां वठी पूरे बेले ते कड़ो चढ़ियल आहे। निकिरणु असुल ॾाढो मुश्किल थी पियो आहे। मुश्किल खे हल करणु दिलेर खान लाइ को वॾो मसइलो न आहे। तूं ॻाल्हि कर। बसि रुगो पुलिस खां जान छॾाए, ॿियो वरी असांखे छा घुरिजे? अरे जानू, इहो बि हाणे को मसइलो आहे जो तूं परेशान थो रहीं? वैसे तूं बि हुकुम कर, कंहिंजे ॻोठ खे बाहि ॾियां, कंहिंखे क़त्ल कयां या वरी को अगवा कयां। वाह जानू वाह, तो जहिड़ा दोस्त हुजनि पोइ दिलेर खान खे कहिड़ी परवाह। त पोइ देर न कर, हुकुम कर। जानू वटि एतिरो वक़्तु ई न आहे। त पोइ ॿुध, मां गाज़ी खान जो सिर पंहिंजे पेरनि में ॾिसण थो चाहियां। हीअं ॼाण त गाज़ी खान ॼाओ ई कोन हो। हे हुस्न जी मलका, तू मूंखां एॾो बेज़ार छो आहीं? मालकन खां ग़ुलाम कॾहिं किथे बेज़ार थींदा आहिनि रईस नंढा? त पोइ मुंहिंजे वजूद में रूह बणिजी मिली वञ, मुंहिंजे जिस्म जी रग रग में साह बणिजी समाइजी वञ। तुंहिंजी मोहबत त मुंहिंजे जीवन जी जोत आहे। मां त तोखे दिल जे गहराई सां चाहियां थो। लेकिन मां तोखे पसंद नथी करियां। त पोइ छा थी पियो? मां त तोखे पसंद कयां थो। अच त तोखे पंहिंजे अखियुनि जे पिंपड़नि में लिकाए छॾियां, तोखे पंहिंजे दिल जे पिंजरे में पखीअ वांगुरु क़ैद करे छॾियां। खबरदार जो मुंहिंजे वेझो आयो आहीं। मां पंहिंजे वजूद खे तुंहिंजी मोहबत जो मंदरु बणाए, तुंहिंजी ज़िंदगीअ जे ॾीए खे पंहिंजे खून जे तेल सां इश्क जी बाहि ॾई, साधू बणिजी तुंहिंजी पूॼा कयां। तूं ॿियो करे बि छा थो सघीं? परे थी मूंखां। खबरदार जो मुंहिंजी मोहबत खे नफ़रत जी बाहि ॾई साड़ण जी कोशिश कई अथई। मां तुंहिंजे इश्क में अंधो ज़रूर आहियां, पर पोइ बि मुंहिंजे इश्क जी तपश तेज़ अथई। किथे ईअं न थिए जो मां रहसन बणिजी तुंहिंजी इज़त जा बखिया उटड़ी छॾियां। तुंहिंजी ज़ुबान ते प्यार जो लफ़्ज़ ठहे ई नथो। मुंहिंजे मुक़दस जज़्बनि ते पंहिंजी नफ़रत जा तिखा तीर न हण। तोखे इहा ख़बर आहे त शहज़ोर खान शेर आहे ऐं तूं हिकु हरणी। लेकिन पोइ बि मां तोखे हुस्न जी हूर समझी दिल ऐं जान सां चाहियां थो। छा तूं पोइ बि मूंखे ॾुख ॾींदी आहे? प्यार मुक़दस आहे ऐं उहो हमेशा ग़रीबनि जे विरसे में आयो आहे। तूं त नफ़रत जे बि क़ाबिल न आहीं ऐं खूनख्वार जानवर। तूं त इंसानियत लाइ हिकु बदनुमा दाग़ आहीं, दाग़। ऐं दाग़ हमेशा तेज़ाब सां लहंदो आहे, सम्झी? मां छा सम्झां? तूं गौर कर, तूं जेकॾहिं तूं मुंहिंजी न थी न त मां
तोखे कंहिं ॿिए जो ध्यानु न ॾींदुसि। मां तव्हांजे कमदार जी धी ज़रूर आहियां, लेकिन कंदसि उहो जेको मां चाहींदसि। मां